हाशिम फ़कीर संगत जे मुख्य ख़लीफ़ो फ़कीर डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ास वटि हूर हाउस झोल हाशिम फ़कीर संगत जा फ़ैसिला थी गुज़रिया। पाक जो हुकुम ऐं ख़लीफ़े डॉक्टर मोहम्मद हाशिम ख़ासकेली जी कोशिशनि सां धुरियूं खे खीरखंड कयो वियो। जंहिं वक़्तु वर्कशॉप शहर जी मौजूद शख़्सियत मालिक अमजद अली फ़कीर मोहम्मद इस्माइल चांग नाना शेर मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿिया हाशिम फ़कीर संगत जा नेक मर्द ऐं मोअज़्ज़िज़ीन पिणु मौजूदु हुआ।